अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे पलू जे खून में शामिल खान के फसाईंदो। छा रूंडो आखिरकार जाबिर खान के हकीकत बुधाए पाण आज़ाद थी वेंदो। छा चाकर खान रूंडे जे ॻाल्हियुनि में अची करे कासिम खान के सज़ा ॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल से न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करे हलो था पंहिंजी कहानी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे रूंडे खे हकीकत पुछा कंदो ऐं रूंडो जेको आहे उन खे पुछंदो त वलू खे मारण में कासिम खान जा हथ आहिनि। बहरहाल जाबिर उन जे मथां भरोसो न कंदो। जाबिर खान रूंडे खे साफ़ साफ़ चई छॾींदो मुंहिंजे अंदरि सां इहो खून जेको आहे सावल खान ई कयो आहे। तव्हां कसम खणी ऐं उन जे मथां भरोसो ॾियो जीअं असां जाकर खान जे मथां सचाई ॾेई सघूं ऐं चाकर खान जेको आहे सावल खान जो दुश्मन थी सघे ऐं सावल खान खे फसाए सघे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे ॻाल्हियुनि में चाकर खान खे सॼी हकीकत ॿुधाईंदो ऐं चाकर खान खे चवंदो त हेॾे वलू जो खून थियो त उन जे मथां जेको आहे कासिम खान बीठो हुयो ऐं ॿियो असांखे का बि ख़बर न आहे त इनखे कंहिं मारियो ऐं उनखे कंहिं घुटा ॾेई मारियो ऐं उनजी ज़िंदगी कंहिं खसे वरिती। मुंहिंजे अंदरि सां जेको आहे इहो कमु सॼो कासिम खान जो आहे या त सावल खान जो आहे। बहरहाल ईअं कॾहिं बि नथो थी सघे त असां उनखे मारियूं। चाकर खान चवंदो त रूंडा तो ऐं जाबिर खान सलाह कई इहा त मूंखे पूरी पक आहे। बहरहाल सावल खान जेको आहे इहो खून नथो करे सघे न ई इहो खून सावल खान जे मथां शामिल थिए थो ऐं इन खून में सावल खान जा हथ आहिनि। बहरहाल इहो खून तो ऐं या कासिम ऐं या जाबिर वारनि कयो आहे। मतिलबु तव्हां ॿिन्ही जे मां को न को इहो खून ज़रूर कयो आहे। इन में सावल खान जो को बि हथ न आहे। तव्हां उनखे हर भरू फसायो न। इन मथां मूंखे पूरो यकीन आहे त सावल खान अहिड़ो माण्हू ई न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे जाबिर खान खे धमकाईंदो। जाबिर खान खे चवंदो त अगरि जेकर इन खून में तुंहिंजा ऐं कासिम जा हथ निकिता त पोइ मां तव्हां ॿिन्हिनि खे मारे हिकिड़ी क़बर में दफ़न कंदुसि। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। बहरहाल इन खां पहिरियों तव्हां मूंखे हकीकत ॿुधायो त जीअं मां हकीकत खां ॼाण थी सघां। जाबिर खान चवंदो त कासिम खान इहो खून कॾहिं बि नथो करे। बस सिकू तोखे मुंहिंजे ज़बान मथां इतबार करणो पवंदो। दोस्तों उमेद आहे कहाणी आई हूंदी। पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।